नाज़रीन, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त असां पंहिंजी आइन हदुनि खां चङी तरह वाक़िफ़ आहियूं, ॿियनि खां बि आइन जी पासदारी जी उमेद रखूं था। रसालपुर में एयरफोर्स जी कैडेट्स जी पासिंग आउट परेड खे ख़ासि विमान तौरु ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो आहे त आइन में इज़हार जी आज़ादी ऐं इज़हार राय जी हदूं मुक़ररु थियल आहिनि। इज़हार राय जी आज़ादी जी हदुनि जी पामाली कंदड़ ॿियनि ते आङुरियूं नथा खणी सघनि। आर्मी चीफ वधीक चयो आहे त हथियारनि जे दौड़ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन बिगड़जण जो इम्कान आहे। हवाई फ़ौज असांजी उमेदुनि जो मर्कज़, आसमान जे मुहाफ़िज़ ऐं इलाइक़े यकजहती ज़ामिन आहे। पाकिस्तान कश्मीर जे ख़िलाफ़ कंहिं सिफ़ारती मदद जारी रखंदो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त असां पंहिंजी आइनी हदुनि खां चङी तरह वाक़िफ़ आहियूं, ॿियनि खां बि आइन जी पासदारी जी उमेद रखूं था। रसालपुर में एयरफोर्स जे कैडेट्स जी पासिंग आउट परेड खे ख़ासि विमान तौरु ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो आहे त आइन में इज़हार जी आज़ादी ऐं इज़हार राय जूं हदूं मुक़ररु थियल आहिनि। इज़हार राय जी आज़ादी जी हदुनि जी पामाली कंदड़ ॿियनि ते आङुरियूं नथा खणी सघनि। आर्मी चीफ वधीक चयो आहे त हथियारनि जे दौड़ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन बिगड़जण जो इम्कान आहे। हवाई फ़ौज असांजी उमेदुनि जो मर्कज़, आसमान जी मुहाफ़िज़ ऐं इलाइक़ाई यकजहती जी ज़ामिन आहे। पाकिस्तान कश्मीर जे ख़िलाफ़ कंहिं सिफ़ारती मदद जारी रखंदो।